हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा 3500 मौजज़ा आहिनि, पर पाण फरमाइनि था त मुंहिंजनि सभिनी मौजज़नि खां, सभिनी नबियनि जे मौजज़नि खां जेको अलाह मूंखे मौजज़ो ॾिनो आहे क़ुर सभिनी खां मथे आहे। छो त उन्हनि मौजज़नि हिन में ई फ़र्क़ु, नबी साईं जा मौजज़ा ऐं अॻे नबियनि जा मौजज़ा, उन्हनि में क़ुर में ई फ़र्क़ु आहे। त उहे मौजज़ा हुया, हींअर ॻाल्हि आहे, चंड चीरियल ॾिसण में कोन ईंदो, रुॻो मंझिबो, खली पाणीअ जी ॿुध बि, रुॻो मंझबी ॾिस बि कान, माण्हुनि ढव कया खाधा हुए, माण्हू खे मौजूदु कोन्हनि, रुॻो ॻाल्हि आहे, ॻाल्हियूं सभु सचियूं आहिनि। मूसा अलैहिस्सलाम जी लठ जी ॻाल्हि क़ुर कई आहे, ॻाल्हि सची आहे, मगर लठ किथे आई हींअर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में विधऊं, बाहि थधी थी पई, कुलना या नार कुनी बरदम सलाम अला इब्राहिम, मगर उहा बाहि किथे आहे, थधि किथे आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम वारो बाहि किथे आहे। मौजज़ात पंहिंजे वक़्त में गुज़री विया, हींअर ॻाल्हियूं आहिनि, जेको मञे जेको न मञे। पर क़ुर अहिड़ो हिकिड़ो मौजज़ो आहे, मुंहिंजो हुज़ूर साईं फरमाए थो, क़यामत ताईं क़ुर शरीफ़ जे मौजज़े खे कोई काटे नथो सघे। अलाह ताला थो फरमाए, इल्लम तफ़अलू वलन तफ़अलू फतक़ुन नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा। हे क़ुर शरीफ़ अलाह ताला थो फरमाए त तव्हां ॾे मोकिलियोसीं, हे क़ुर शरीफ़ तव्हां असां मोकिलियो आहे, क़ुर शरीफ़ खे ताबेदारी करियो। जेकॾहिं तव्हां क़ुर शरीफ़ खे नथा ताबेदारी करियो त अहिड़ो ॿियो मिसाल पेश करियो, फातू बि सूरत में मिसली वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाह, क़ुर जी सूरत जहिड़ी का सूरत पेश करियो ऐं पंहिंजे हिमायतुनि खे बि सॼो। हिमायती कहिड़ा, कुल इन जी तमातिल इंस वल जिन अला अन यातू बिमिसल हाज़ल क़ुरआन ला यातून बिमिसलिही वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा। अलाह ताला फरमायो, चवनि त जिन सभई गॾिजी अचो, माण्हू सभई गॾिजी अचो, जिन जिन्हनि जी मदद कनि, माण्हू माण्हुनि जी मदद कनि, जिन माण्हुनि जी मदद कनि, माण्हू जिन्हनि जी मदद कनि। क़ुर जे मुक़ाबले में को ॿियो किताब ठाहियो, का सिट ठाहियो, का सूरत ला यातून बिमिसलिही, न आणींदा अहिड़ो क़ुर शरीफ़ ठाहे, वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा, तोड़े हिक ॿिए सां मदद करियो। अलाह ताला फरमाए फातू बिसूरत मिन मिसलिही, इन क़ुर जहिड़ी का मिसाल सूरत, मौजज़े जहिड़ो मुक़ाबिलो करे कोन सघंदो। मूसा अलैहिस्सलाम जी लठ कंहिं न करे सघी, चंड कंहिं चीरे न ॾेखारियो, खली पाणीअ जे मुंहुं ढव 14,500 खे अॼु ताईं कंहिं न करायो, पर उहे ॻाल्हियूं आहिनि। हींअर जहिड़ो मौजज़ो असां वटि क़ुर मौजूदु आहे, जो हिन जी आयत ठाहिण, हिन जे हिकिड़े मज़मून पेश करण जे लाइ दुनिया यूरोप जा माण्हू सभु आजिज़ थी विया, क़ुर खे सचो सम्झी ऐं चयूं त असां खां ज़ोरिया। यहूदी चवनि त क़ुर शरीफ़ जो मुक़ाबिलो असां नथा करे सघूं, नसारा चवनि त क़ुर शरीफ़ जो मुक़ाबिलो नथा करे सघूं, रूस जेको हिन मुस्लमाननि जे मुल्कनि ते हमिलो थो करे, इंसान ज़ात जो वॾे में वॾो दुश्मन आहे, मगर क़ुर जे मुतअल्लिक़ ईअं नथो चई सघे त को मां क़ुर जहिड़ो किताब या को प्रोग्राम ठाहे पेश करियां। इहे जेके काफ़िर मुल्क आहिनि से बि क़ुर जा ॾाढो आजिज़ आहिनि। दुआ करे अलाह ताला मुस्लमान खे क़ुर सां वफ़ादार बणाए। क़ुर कहिड़ी इज़त कई आहे, क़ुर वॾी इज़त कई आहे, हेॾी इज़त कई अथसि जो इंसान ज़ात जी कंहिं मज़हब इज़त न कई। हे क़ुर शरीफ़ असां वटि मौजूदु आहे, हिन क़ुर शरीफ़ में मौजूदु आहे। अॻियनि क़ौमुनि पंहिंजे नबियनि जी गुस्ताखी कई, तिबाह थी वयूं। हज़रत लूत अलैहिस्सलाम नबी जी गुस्ताखी कई, तिबाह थी वई। सालेह अलैहिस्सलाम पंहिंजे नबी सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम मुखालफ़त कई, तिबाह थी वई। हुनजे ॾाचीअ खे मारियूं, पाण तिबाह थी विया। सॼी क़ौम हज़रत समूद जी बेफ़रमानी कई, तिबाह थी वई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी निमरूद बेफ़रमानी कई, तिबाह थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी फ़िरौन बेइज़्ज़ती कई ऐं हुनजी इज़त न कई, तिबाह थी वियो। अबू जहल, अबू लहब, उतबो, ॿिया केतिरा काफ़िर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में आया, तिबाह थी विया। मौजज़ात इहे आहिनि जेके अंबिया किराम ॾेखारिया, जेको मौजज़नि जो इनकार कंदो आहे, तिबाह थींदो आहे। सवाल हाणे त हे मौजज़ो क़ुर सां वटि आहे, जेको हिन क़ुर शरीफ़ जो जी बेइज़ती कंदो, क़ुर जो मुक़ाबिलो कंदो, तिबाह थी वेंदो। पोइ जेकॾहिं हाकिम हूंदो त हाकिम तिबाह थींदो, अमीर हूंदो त अमीर तिबाह थींदो, ग़रीब हूंदो त ग़रीब तिबाह थींदो, हूंदी त जमात तिबाह थींदी, पार्टी हूंदी पार्टी तिबाह थी वेंदी, सोसाइटी हूंदी सोसाइटी तिबाह थी वेंदी। क़ुर शरीफ़ जो मुक़ाबिलो जेको कंदो ख़तमु थींदो। छो त मौजज़े जी बेहरमती, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो उठ खे मारियो, क़ौम तिबाह थी वई। मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़नि जो इनकार कयो, फ़िरौन ग़रक़ थी वियो। सईदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन में हिन क़ुर शरीफ़ जे मौजज़ात ऐं क़ुर शरीफ़ जे अहकाम जो कानूनी तरह, नेशनल तरह सां जेकॾहिं को मुक़ाबिलो कंदो,
फ़ैसिले जे तरह सां जेकॾहिं को मुक़ाबिलो कंदो त तिबाह थी वेंदो। इहा ॻाल्हि मां तव्हांखे चैलेंज अॼु ॾेई थो छॾियां पियो, क़ौम खे सम्झाए थो छॾियां पियो। इन जा मां वटि सभई मिसाल आहिनि, ज़रूरत कान्हे का मिसालनि जी पेश करण जी। अहिड़ो किताब आहे, बाबा जी इज़त कजो, वॾी इज़त कजो, मथां रान सम्झंदा आहियो। क़ुर शरीफ़ सरासर नूर आहे, सरासर नूर आहे। अलाह ताला क़ुर शरीफ़ सां असांजे क़ल्बनि खे मुनवर बणाए। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, सभु निमाज़ पढ़ो। अलाह ताला फरमाए थो वामुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा। नबी खे तो फरमाए थो पंहिंजे अहल अयाल खे बि हुकुम कर, हर को पंहिंजे अहल अयाल खे ॿुधाए तूं मर्द ॿार बचा सभु निमाज़ पढ़ो। ख़ुदा जे ॾाढो झुको त अलाह ताला क़ुर जो कानून ॾे। अलाह ताला मुल्क पाकिस्तान खे महफ़ूज़ रखे, असांजे मुल्क जी हिफ़ाज़त करे, क़ुर पाक जो कानून खे जारी करे। अलाह ताला मुस्लमाननि जे अंदरि इस्लाह आणे, जिन खे ग़लति फ़हमियूं आहिनि क़ुर इस्लाम जे मुक़ाबले में, अलाह ताला उन्हनि खे बि हिदायत करे। असां दुआ था करियूं अलाह तबारक हक़ जो शान बुलंद करे, इस्लाम जे कानून खे दुनिया सॼी में जारी करे, इंसान ज़ात जी अलाह ताला क़ुर सां इज़त महफ़ूज़ करे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना।